पाकिस्तान में यूनिवर्सिटियुनि जी जेका सूरत हाल आहे, तइलीम जी जेका सूरत हाल आहे ऐं ख़ासि करे जेका सिंध में आहे, इन बाबति पाण अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काल्ह हिकिड़ो इदारो आहे जेको यूनिवर्सिटियुनि जी, दुनिया जे यूनिवर्सिटियुनि जी रैंकिंग कंदो आहे त उते तइलीम जी सूरत हाल छा आहे। हाणे उन इदारे तरफ़ां क्यूएस हिकिड़ो इदारो आहे, उन इदारे तरफ़ां 2026 जी रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें दुनिया जे बहितरीन यूनिवर्सिटी जी दर्जाबंदी शामिल आहे, माना रैंकिंग कई वई आहे यूनिवर्सिटियुनि जी। त यूनिवर्सिटियुनि जी पोज़ीशन छा आहे दुनिया जे अंदरि, बहितरीन में बहितरीन यूनिवर्सिटियूं कहिड़ियूं। हाणे 350 यूनिवर्सिटियुनि में जेका दर्जाबंदी कई वई आहे, आलमी इदारो क्यूएस तरफ़ां जेका दर्जाबंदी कई वई आहे, उन मुताबिक़ पाकिस्तान जी हिक बि यूनिवर्सिटी दुनिया जे 350 बहितरीन यूनिवर्सिटियुनि में शामिल न आहे। इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे तइलीम जे हवाले सां त जेके दुनिया जूं 350 बहितरीन यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि इन लिस्ट में पाकिस्तान जी हिकु बि यूनिवर्सिटी शामिल न आहे। हाणे असांजी ॿ यूनिवर्सिटियूं आहिनि पाकिस्तान जूं, हिकिड़ी आहे कायद आज़म यूनिवर्सिटी, उहा 354 नंबर ते आई आहे, 354, ऐं ॿी आहे नेशनल यूनिवर्सिटी साइंस ऐं टेक्नोलॉजी, उहा 371 नंबर ते आई आहे। माना 350 जेके बहितरीन यूनिवर्सिटियूं उन्हनि में का बि शामिल न आहे। मुल्क जी जेका सभ खां वॾी यूनिवर्सिटी आहे कराची यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी जेका इन रैंकिंग में आयो आहे 1001, माना हुनजो जेके आख़िरी यूनिवर्सिटियूं उन में पहिरियों नंबर आहे। माना कराची यूनिवर्सिटी 350 बहितरीन यूनिवर्सिटियुनि में दुनिया जे में शामिल त न आहे, पर उनजो उन लिस्ट में नंबर आहे 1001। अंदरून सिंध जे बाक़ी यूनिवर्सिटियुनि में का बि यूनिवर्सिटी 1500 जेका हुआ 1500 यूनिवर्सिटी जी लिस्ट आहे, उन में हिकिड़ी बि शामिल कान्हे। माना 1500 जेके दुनिया जी यूनिवर्सिटी जी लिस्ट जारी कई वई आहे बहितरीन यूनिवर्सिटियुनि जी, उन में सिंध जे अंदरनि इलाइक़नि जी हिकिड़ी बि यूनिवर्सिटी शामिल कान्हे, जॾहिं त कराची जेका यूनिवर्सिटी सिंध जी गादियारे शहर जी आहे, उहा बि 1001 नंबर ते मौजूदु आहे। माना दुनिया जी जेका 10 बहितरीन यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि में अमेरिका जी मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पहिरें नंबर ते आहे, इंपीरियल कॉलेज लंडन बर्तानिया ॿिए नंबर ते आहे, स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी अमेरिका 3 नंबर ते आहे, यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड बर्तानिया 4थे नंबर ते आहे, हार्वर्ड यूनिवर्सिटी अमेरिका 5 नंबर ते आहे, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी 6 नंबर ते आहे, या बर्तानिया जी यूनिवर्सिटी आहे कैम्ब्रिज। अहिड़े नमूने STH ज़्यूरिच यूनिवर्सिटी 7 नंबर ते आहे, नेशनल यूनिवर्सिटी सिंगापुर 8 नंबर ते आहे, USL लंडन ऐं जेकी कैलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अमेरिका आहे, उहो 10 नंबर ते आहे, 9 ऐं 10 नंबर ते तरतीब वार आहे। त माना क्यूएस इदारे जेका आलमी दर्जाबंदी यूनिवर्सिटी जी कई आहे, उन में पाकिस्तान जी जेके 18 यूनिवर्सिटियूं आहिनि, 18 यूनिवर्सिटियूं उन दर्जेबंदीअ में जेके 1500 लिस्ट जारी कई वई यूनिवर्सिटियूं, उन में 18 यूनिवर्सिटियूं शामिल आहिनि। 1500 यूनिवर्सिटियूं दुनिया जे में 18 यूनिवर्सिटियूं पाकिस्तान जी शामिल कई वई आहिनि, पर उहे बहितरीन जेके 350 यूनिवर्सिटियूं उन्हनि का बि शामिल कान्हे। माना हीअ पाकिस्तान में तइलीम जी सूरत हाल आहे। हाणे कायद आज़म यूनिवर्सिटी असां वटि जेका मोतबर यूनिवर्सिटी लेखी वेंदी आहे, उहा पाकिस्तान में 300 इन लिस्ट में 354 पोज़ीशन ते आहे। माना इहा पहिरीं यूनिवर्सिटी आहे जेका 354 आहे। उन खां पोइ नेशनल यूनिवर्सिटी आहे, नस्ट जंहिंखे चवंदा आहिनि, 371 नंबर ते आहे। पंजाब जी यूनिवर्सिटी आहे, पंजाब यूनिवर्सिटी, उहा 542 नंबर ते आहे। लाहौर यूनिवर्सिटी
मैनेजमेंट साइंस जा लम्स जेका आहे सा 555 नंबर ते आहे। माना त असां जेके भी यूनिवर्सिटियूं पाकिस्तान जूं आहिनि उहे दुनिया जे 350 बहितरीन यूनिवर्सिटियुनि में जगह हासिल करण में नाकाम वयूं आहिनि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।